वो की ओहो ये जो इन छोरी के मां एड़ो त खौफ दीदुस चंदो सांस जे कने तो हा कई यो लयार जिंदा न रहंदो जी हा लयार जी मौत जो कारण बनदी यह गल तुझी वजनाइती आहे पर यह गल गुलाब ते पहुंची त शादी न करण का मेंगलो धमकाए रहियो आहे त पोइ मुरादी मेंगलो अहिड़ी कच्ची रांद खेॾण सिखियो ई नाहे मेंगलो धमकी ॾे ऐं हुन जो असर दिल ऐं दिमाग़ ते न पए ओ मेंगले जी धमकी कहिड़ी हो त मेंगलो गिजा गिज जिथे ढूंढ ॾिसे न उते फिरकी ते लही पए उन करे या शादी रोकराइणी पवंदी उन जे बदिले जे कॾहिं लयार खे हो बि करे वठंदासीं इहे कुझु कर न त चांदनीअ जी शादी अरमान सां नुक़सान न आहे इन सां ॿियो बि नुक़सान आहे सुनीति सां जिद्दा आहे ऐं लयार खे मुखी थियण जा मौक़ा मिलंदा मां हे ॿई ॻाल्हियूं पूरियूं थियण न ॾींदुसि हिकु त इन्ही छोरी सोनियतीअ जी जीत ऐं जिद ऐं ॿियो लयार जो हिन पेड़े जो मुखी थियण कीअं आई मुंहिंजी भेण मां ख़ुशि आहियां अदा तूं त ख़ुशि आहीं अदा मां बि इहो ई चाहींदो आहियां मुंहिंजी भेण त तूं ख़ुशि हुजी सलामत हुजी बसि अदा तुंहिंजी दुआऊं गॾु हुजनि मुंहिंजूं दुआऊं सदाईं तुंहिंजे दामन में जुड़ियूं रहंदियूं ऐं तूं जुग जुग जीअंदीअ जी अदा भेण तुंहिंजो भाउ तुंहिंजे लफ़्ज़नि जी गुफ़्तार ते अटकियल आहे जे तुंहिंजी न करती त तुंहिंजो ही भाउ जरा जरा थी विखिरजी वेंदो वक्त जे गर्दसुनि जो धकियल आहियां हर शख़्स मुंहिंजी शराफ़त मां नाजायज़ फ़ाइदो वरितो आहे दिल एतिरी टुटल आहे जो ताको बि न लॻे हीअ भेण कॾहिं बि पंहिंजे भाउ जी दिलि न टोड़ींदी ईअं कजांइ मुंहिंजी ॾाही भेण न त लयार सफ़ा बर्बाद थी वेंदो हीअ जो बि लयार खां खसिजी वेंदो ऐं लयार कंहिं जहान जो ई न रहंदो विखिरजी वेंदो सुकनि पननि जीअं इज़हार कयो अथमि तोसां अदा त इनकार हरगिज़ न कंदसि हिकु तूं ई त आहीं जंहिं लयार खे जीअण जो सहारो ॾिनो आहे भेण जी कंहिंजी ॿोलण में न अचिजांइ मतां तुंहिंजा केरु कन भरे ऐं तूं उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची मुखिरजी वञी ऐं मुंहिंजी इज़त धूड़ में मिलाए छॾी तूं बेफ़िक्र थी अदा ईअं कॾहिं बि न थींदो अलार खान इसरार खान ऐं बस्तीअ वारनि जे लाइ कहिड़ी सोच वीचार कई अथई एहसान खान वक्त जी तकाज़ा आहे हाणे इसरार खान झुपड़ियुनि में कोन वेंदो आहे पोइ तुंहिंजूं सोचूं कहिड़े बंधननि में वञी फाथियूं आहिनि पोइ तुंहिंजे चेहरे मां साफ़ ज़ाहिर थी रहियो आहे त तूं पंहिंजूं परेशानियूं थुबण में दॿाईंदो थो वञी मुंहिंजे चेहरे जी मुर्क ऐं मुंहिंजे सोच जो फिक्र हाणे रही आहे भाॼी ज़ुबैदा अदा साईं बि अची वियो आहे ऐं इहा ॻाल्हि हुन जे साम्हूं वाज़िह करियूं था अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे जंहिंजे करे तव्हांजे चेहरनि जो पनो ख़ुश्क नज़र थो अचे ॿियनि खे मात ॾियण वारा ख़ुदि मात जो शिकार छा पिया आहियो जल्दी ॿुधायो छा थियो आहे अदा साईं ॻाल्हि कुझु अहिड़ी दरपेश थी आहे जंहिंजे ॿुधण सां अव्हां जे मथां मौत तारी थी सघे थो घणो ई सब्र तमुल खां कमु वरितोसीं पर हाणे पाणी मथे खां पार थी चुको आहे अदा साईं तव्हांजी ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे जीअं असांजे मथां को काह करे आयो हुजे असांखे कैदी बणाए असांजे मथां हुकूमत कंदो या जागीर में वॾी का बग़ावत थियण वारी आहे कुझु वाज़े कयो अदा साईं
भाजाई ज़ुबैदा कानून जे कमरे जूं चाबियूं खणी ऐं कानून जे कमरे में दाख़िल थी आहे। ही तू छा चई रहियो आहीं? इहो वरी कीअं थी सघे थो? जागीरदार खां सवा जागीरदार जे कमरे में ॿियो केरु दाख़िल थी सघे थो? जेको अखियुनि ॾिठो अहवाल आहे अदा साईं, उहो अव्हां जे साम्हूं पेश कयोसीं। जंहिं कम खां ख़ासि ताकीद कई वई आहे उन्ही खे ॿीहर वर्जाए पियो वञे ऐं उनजो नतीजो तमामु बुरो निकिरंदो भॼाई ज़ुबैदा जे मथां। वाकई रोज़ रोज़ जी हरकतुनि खां तंग जी थिया। को न को नाटक रचायूं, वेठी आहे हवेली में। उनजा नाटक असां हवेली में मरहूम भाउ जे करे घणा बर्दाश्त कया आहिनि। हाणे इहा ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिरि थी चुकी आहे। हाणे उनजो नतीजो अहिड़ो बुरो निकिरंदो जो उनजा नाटक हवेली में ई ख़तम थी वेंदा। उञ लगी थई छा? जी हाँ। पहिरीं उञो जाइण जो तो हिसाब न ॾिनो, वरी बि उञो जाइण जे लाइ पाणी पी रही। छा मतलब? मतलब तो के असां समझायूं या पाण कढी असांखे ॿुधायूं? मूंखे मतलब समझ में न आयो। तोखे असांजे ॻाल्हियुनि जो मतलब समझ में नथो अचे। मतलब कीअं समझ में ईंदुसि? एॾी नंढड़ी जो आहे वीचारी। चांदनी असांजे ॻाल्हियुनि जो मतलब इहो आहे, दरमान जे साथीअ जे लाइ तूं इनकार करे छॾ। जे तूं सादी लाइ हा कई त तूं सिर्फ़ असांखे एतिरो ॿुधाए त तोखे पंहिंजे भाउ लयार सां केतिरी मोहबत आहे। पंहिंजी जान खां वधारे ऐं जंहिंसां जान खां वधारे मोहबत हूंदी आहे उन सां वधीक दिलि हूंदी आहे ऐं दिलि जेतिरी बि सामत न आहे अचण ॾींदो। चांदनी जेकॾहिं तूं चाहीं थी त तुंहिंजे भाउ लयार जे मथां खां एॾी वॾी सामत अचे, दरमान जी शादीअ जे लाइ तूं इनकार करे छॾ। समझी वई असांजी ॻाल्हि, पर मां पंहिंजे भाउ जी दिलि न ॾुखाईंदसि। ॾिस थई मानू मुंहिंजा वफ़ादार अथई। जेकॾहिं तो शादीअ जी हा कई त ये समझ त तुआरो भाउ यो लयार। पानी पी पानी। हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे भाउ लयार जी जिंदगी तुंहिंजे हा ऐं न में आहे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी। मुरादी कदरों आहे मूंखे तुंहिंजे हर पे किरंदड़ लड़क जो। ही मुंहिंजा किरंदड़ लड़क तुंहिंजे लाइ न आहे। समझा पई थी, ख़बर बि अथमि नईअ जी कठोर आहे जो कंहिंजे मरण ते मुर्क सजण जे चपनि ते को मुंहिंजे गम में शरीक थिए या न थिए, मुंहिंजे गम में आसमान रुनो, जमीन रुनी। रोअण सां चवंदा आहिनि त दिलि जा ॿार हल्का थी पवंदा आहिनि। गुंजल जी जाइ ते तुंहिंजी दिलि में मुंहिंजे लाइ का बि जाइ न हुई, पर तुंहिंजे ॾुखनि लाइ कोमल जी दिलि में हमदर्दी शामिल आहे। कंहिंजी हमदर्दी जताइण सां
के मुझी कुंजल तो कोन मिलंदी न। वञण वारे पोयां केरु वियो आहे छा? मालिक तोखे सब्र ॾे, वरी तुंहिंजी जिंदगी में बहारूं अचनि। वरी साॻियूं बहारूं किथां ईंदियूं मुंहिंजी जिंदगीअ में जॾहिं उहा न रही, जंहिंजे करे मुंहिंजी जिंदगीअ में बहारूं हुयूं। वक़्तु वॾो बेराम आहे, वॾा वॾा घाव भरे छॾींदो आहे। ही घाव शायद सॼी जिंदगी आकाश जी दिल जा कोन भरबा। मां कोशिश कंदसि तोखे हर गम खां परे रखण जी। तूं छा बि करे सघे त मुंहिंजी कुंजल जी चाह तूं वाधारे नथी सघे। जखम ताज़ा आहिनि, भरबा पाणी मूं तरफ़ वरंदो। मूं जीअण मरण जो वचन करे छॾियो आहे कुंजल सां। मुंहिंजो जीअण बि हुन सां आहे त मरण बि हुन सां आहे। जिस्म हिक ॿिए खां जुदा थी वियो त छा थी? मां तोखे आदत ॾियण आई आहियां, रोअण न आई, न मां पंहिंजे मन लाइ सिफारिश करण आई आहियां। मां शरीक आहियां तुंहिंजे गमन में। मुंहिंजी गम जो जाम अकेले ई पीतो आहे ऐं अकेले ई पीअंदुसि। रोअंदुसि पंहिंजे मुक़दर ते। मालिक मूंखां मुंहिंजी कुंजल जुदा थो कई मूंखां मुंहिंजी कुंजल जुदा। कहिड़ो कसूर कयो हो मूं क़िस्मत वारे जो कि मूंखां मुंहिंजी कुंजल जुदा करे छॾी। जेको मालिक खे मंजूर, रब जी जात खे कंहिंजी कहिड़ी घुर्ज। मालिक खां मूंखे का बि शिकायत न आई। ही सभु कुझु मूंसां दुनिया वारनि कयो आहे। मुंहिंजी कुंजल मूंखां दुनिया वारनि जुदा कई आहे। मालिक जी जात न दिल थी चई दुनिया खे उथलाए छॾिया जे मूंखां मुंहिंजी कुंजल जुदा कई आहे। इनखे मयार ॾीबी त कहिड़ो फ़ाइदो, जे न ॾीबी त बि कहिड़ो फ़ाइदो। चांदनी, साम तुंहिंजी जिंदगी जो फैसलो आहे ऐं उहो बि तुंहिंजे हथ में। बस हाजिर बस, हिनखे न सम्झाए, ही बेअकुल आहे ऐं बेअकुल ई रहंदी। भले तव्हां मुंहिंजे करे एॾी परेशान छो आहियो? सहेलियुनि खे त तिर जेतिरी ॻाल्हि जी बि परवाह हूंदी आहे, हिक ॿिए जी ॻाल्हि जो भरम रखण। ऐं हिनखे सम्झाइण जे लाइ वक़्तु बि इहो आहे। समझे या न समझे, जेको मां साम फैसलो कंदसि उहो मुंहिंजे हक़ में हूंदो। कहिड़ो फैसलो कंदी आहे? हाँ, कहिड़ो फैसलो कंदी आहे? हाँ में फैसलो करे या ना में, इन में असांजो छा? जॾहिं ही असांखे पंहिंजो समझे ई नथी, पोइ असांखे हिन जे लाइ जंग विढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो? रहंदो ॿिनि माण्हुनि जे अॻियां ॾिठो कंदी। जंहिंखे सहेलियुनि जे भरम जो क़दर ई न हुजे, उन ते मयार नाहे। इनखे मयार ॾीबी त कहिड़ो फ़ाइदो, जे न ॾीबी त बि कहिड़ो फ़ाइदो। हिन जे ॿुधण जो वक़्तु ख़तम थी वियो आहे। ही ॿोड़ी ऐं गूंगी थी वई आहे। हाणे पंहिंजे भाउ यार जी मोहबत में उनखे उन खां सिवा ॿियो कुझु नज़र ई नथो अचे। असांखे छा, सहेलियुनि जे नाते जेको हक़ हो सो निभायोसीं। अॻिते तुंहिंजी मर्ज़ी। जलणो बि तोखे पवंदो ऐं ॿुधणो बि तोखे पवंदो। रहंदी बि हिन चरे अरमान सां। अॻिते हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेको बि फ़ैसिलो कर। गलती जी हाणे का बि गुंजाइश न रही आहे। भॼाई तो बेटा खे असां हर ॻाल्हि अधु दिमाग़ सम्झी करे उनखे बख़्शींदा आयासीं, पर भॼाई हरकतुनि खां बाज़ न आई ऐं उन जूं हरकतूं हर रोज़ वधंदियूं हुयूं। एतिरे क़दुर जो कानून जे कमरे जो दरवाज़ो खोले अंदर दाख़िल थी। हाणे गलती जी का बि गुंजाइश न रही। अज मरंदी भॼाई सुबेदा, ज़रूर मरंदी। छो त कानून जे कमरे में जागीरदार खां सवाइ कंहिंखे अंदर दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। पोइ आकिल बालक चरियो छो न हुजे? जेकॾहिं उन तरफ़ वेंदो त मौत उन जो मुक़दर बणिजी वेंदो।
सुबेदा 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 हाँ मां चरी आहियां वो भी तव्हां जी रहिया आहियो न वेठो आहे मुंहिंजो मालिक वेठो आहे मुंहिंजो मालिक हले दसलानी हले हले कया ही न पुछ लो अदा आकाश अजकल ॾाढो उदास थो रहे अदी उनमें कुदरत वारे जी हिकमत अमली आहे उनमें वरी कहिड़ी कुदरत वारे जी हिकमत अमली चइजे ॾिस अदी जिथे मन जो मिलन न थिए उते जोर लॻाइण आकाश जो तो में ई मुंह में फिकावटूं पैदा करण जो हुयो उहा ॻाल्हि बि तव्हांजी हक़ ते आहे बराबर दुरुस्त आहे पर आकाश त ॾींहों ॾींहुं पाण खे विञाए रहियो आहे सॼे खानदान खे विञाइण बदिरां आकाश पंहिंजो पाण खे थो विञाए जवान आहे जुनून ते चढ़ियल आहे वक़्तु गुज़रण सां पंहिंजो पाण सही थी वेंदो जेतिरो हू हुन छोकिरी जे इश्क जी गहराई में वञी चुको आहे ख़ौफ़ आहे त किथे हू पाण खे विञाए न वेही रहे अदी मोरा जेकॾहिं उहा छोकिरी जिंदा हुजे हा न तॾहिं तूं ऐं मां हुनखे क़बूल कोन कयूं छो त उहा हिकु अहिड़े दुश्मन जी धीउ हुई जंहिं गुलाब ऐं नेंगले सां मिली तुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे भाउ तवंगर खे मारियो हिकु दुश्मन जी धीउ आकाश जी ज़ाल थियण न ॾियूं उहो बि सच आहे पर खूंजल न्याणी मासूम जी मौत ते असीं ख़ुशि त न आहियूं न अदी उहा असांजी मती न हुई जो हुनजे मरण ते डूंगर ख़ुशूं कंदो पर हुनजो मरण हिकु क़िस्मत हुई उहो लिखण वारे जी रमज आहे त हू जहान खे कीअं थो हलाए बस अदा दुआ कर त आकाश जे जेल मां या खूंजल लही वञे अदी तूं दिलगीर न थी मालिक कंदो त आकाश ठीक थी वेंदो मालिक करे अरमान ऐं चांदनी जी शादी कामयाब थी जोड़ी सलामत रहे कंहिंजी नज़र न लॻे हुननि जी जोड़ी खे मुंहिंजे मन जी बि आख़िरी इहा ई ख़ास आहे मुंहिंजी भेण सदाईं ख़ुशि रहे छो त न्याणी जो ॿारु आहे ख़ुशि हूंदी त असां बि ख़ुशि हूंदासीं मुखी पासा मुखी पासा जी ले यार मुखी पासा चांदनी जी शादी खां पोइ भारत था तूं फिक्र न कर रहा यार तुंहिंजो क़दुरु कयो वेंदो तुंहिंजे अंदाज़े खां वधीक पोइ त बस न तव्हां में लख में धूम तव्हां मुंहिंजी पुठ भराई न कंदो त ॿियो केरु कंदो मालिक कंदो ताहयात ख़ुशि हूंदा बाबा साईं हितकारी छोरो कीअं अथव सुनीति जे लाइ बाबा साईं हींअर वक़्त जी डोर असांजे हथ में न आहे हुन करे कंहिं मुनासिब वक़्त ते सरार खान वक़्त जो इंतज़ार करण जो आदी न आहे वक़्त जो इंतज़ार उहे कंदा आहिनि जेके बेवस हूंदा आहिनि हुन खां वधारे कहिड़ी जो मोहबत जे लाइ झोली फैलाए वेठा आहियो हाणे सरार खान खुलम खुला मोहबत घुरंदो सोनीति खां बाबा साईं हू इनकार कंदी हू ज़िद ते चढ़ियल आहे आख़िर केसीं ताईं उनजो ज़िद तां लहण ताईं मां इंतज़ार कंदो रहंदुसि हू हेठि लहे पोइ तव्हांजो मिलण उन सां मुनासिब रहंदो
रस्तो रोकियो थी मुझो? तो खे रोकण जे लाइ तू केर थींदो आहीं सोनेती खे रोकण वारो? मां तुंहिंजो आशिक़ आहियां। इसरार खान पंहिंजी ज़ुबान खे एतिरो न वधाए जो मुंहिंजा जवाब तोखे नागवारा लॻनि। पोइ मोहब्बत जे बदिले मोहब्बत छो नथी ॾी? छाजी मोहब्बत? कहिड़ी मोहब्बत? तो सोनीती खे समझो छा आहे? हिकु कमजोर छोकिरी जंहिंजी जेमल केमल रस्ते रोक कयो बीठो आहीं। हिन रस्ते ते अचण मुंहिंजो मक़सद खां ख़ाली न आहे। न सोनीती, मां का उम्मीद सारे पोइ हिते ईंदो आहियां। मां 1000 भेरा चई चुकी आहियां त मूंखे इनकार आहे। मूंखे वधारे तंग न कर। ये मुंहिंजी मोहब्बत करण तोखे तंग करण लॻी रहियो आहे। मां जिया पे जी सभु ख़्वाहिशूं तो में लॻाए वेठो आहियां ऐं तूं उनखे तंग करण जो नालो ॾेई रही आहीं। मां बि तोसां मोहब्बत जी ज़ुबान में पेश अची रही आहियां। जे मूंखे वधारे आपे मां कढंदे त मां अहिड़ा वाका कंदसि जो हिन दुनिया वारनि जे साम्हूं तूं तमाशो बणिजी वेंदे। पंहिंजे अॻियां मुंहिंजो तमाशो बणाए छॾे, हाणे दुनिया जे साम्हूं तूं मुंहिंजो तमाशो बणाइण थी चाहीं। जेकॾहिं तुंहिंजे मन में इहा बि असरत आहे त मां तयारु आहियां तुंहिंजी मोहब्बत में मजनू थियण जे लाइ। मजनू रांझो ही आखिरी चक्कर मां तोखे सिराफत जी ॿोली सां रोकियां थी। अॻिते मुंहिंजी राह में न अचिजांइ। जी आहे न त तोखे सोनेती खां वधीक ॿियो बुरो न मिलंदी। तूं बि इसरार खान खे आपे मां न कढ। मां कुर्ब ऐं मोहब्बत सां हली रहियो आहियां। जे ॾाड़ ते आयसि त मारे मञाईंदोसि। दरमान जी शादीअ जे लाइ तूं इनकार करे छॾियो। समझी वई असांजी ॻाल्हि। पर मां पंहिंजे भाउ जी दिलि न ॾुखाईंदसि। ॾिस थई मानू मुंहिंजा वफ़ादार अथई। जेकॾहिं तो शादीअ जी हा कई त ये समझ त तुआरो भाउ जो लयार पानी पी पानी। हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तुंहिंजे भाउ लयार जी जिंदगी तुंहिंजे हा ऐं न में आहे। वधीक तुंहिंजी मर्ज़ी। मुरादी कदरो आहे मूंखे तुंहिंजे हर पे किरंदड़ लड़क जो। ये मुंहिंजा किरंदड़ लड़क एहसान खान वक्त जी तकाज़ा आहे। हाणे इसरार खान झुपड़ियुनि में कोन वेंदो आहे। पोइ तुंहिंजूं सोचूं कहिड़े बंधननि में वञी फाथियूं आहिनि। पोइ तुंहिंजे चेहरे मां साफ़ ज़ाहिर थी रहियो आहे त तूं पंहिंजूं परेशानियूं धुबण में दॿाईंदो थो वञे। मुंहिंजे चेहरे जी मुर्क ऐं मुंहिंजे सोच जो फिक्र हाणे रही आहे भाॼी ज़ुबैदा। अदा साईं बची वियो आहे ऐं इहा ॻाल्हि हुनजे साम्हूं वाज़िह करियूं था। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी आहे जंहिंजे करे तव्हांजे चेहरनि जो पनो ख़ुश्क नज़र थो अचे। ॿियनि खे मात ॾियण वारा ख़ुदि मात जो शिकार थिया पिया आहियो। जल्दी ॿुधायो छा थियो आहे? अदा साईं ॻाल्हि कुझु अहिड़ी दरपेश थी आहे जिन जे ॿुधण सां अव्हां जे मथां मौत तारी थी सघे थो। घणो ई सब्र तमुल खां कमु वरितोसीं पर हाणे पाणी मथे खां पार थी चुको आहे। अदा साईं तव्हांजी ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे जीअं असांजे मथां को काह करे आयो हुजे, असांखे कैदी बणाए असांजे मथां हुकूमत कंदो। इहा जागीर में वॾी का बग़ावत थियण वारी आहे। कुझु वाज़े कयो। अदा साईं
बाजाई ज़ुबैदा कानून जे कमरे जूं चाबियूं खणी ऐं कानून जे कमरे में दाख़िल थी आहे। ही तू छा चई रहियो आहीं? इहो वरी कीअं थी सघे थो? जागीरदार खां सवा जागीरदार जे कमरे में ॿियो केरु दाख़िल थी सघे थो? जेको अखियुनि ॾिठो अहवाल आहे अदा साईं, उहो अव्हां जे साम्हूं पेश कयोसीं। जंहिं कम खां ख़ासि ताकीद कई वई आहे उन्ही खे ॿीहर वरचाए पियो वञे ऐं उनजो नतीजो तमामु बुरो निकिरंदो बजाई ज़ुबैदा जे मथां। वाकई रोज़ रोज़ जी हरकतुनि खां तंग जी थिया। को न को नाटक रचायूं, वेठी आहे हवेली में। उनजा नाटक असां हवेली में मरहूम भाउ जे करे घणा बर्दाश्त कया आहिनि। हाणे इहा ॻाल्हि बर्दाश्त खां ॿाहिरि थी चुकी आहे। हाणे उनजो नतीजो अहिड़ो बुरो निकिरंदो जो उनजा नाटक हवेली में ई ख़तम थी वेंदा। उञ लगी थई छा? जी हाँ। पहिरी उञो जाइण जो तो हिसाब न ॾिनो, वरी बि उञो जाइण जे लाइ पानी पी रही। छा मतलब? मतलब तो के असां समझायूं या पाण कढी असांखे ॿुधायूं? मूंखे मतलब समझ में न आयो। तोखे असांजे ॻाल्हियुनि जो मतलब समझ में नथो अचे। मतलब कीअं समझ में ईंदुसि? एॾी नंढड़ी जो आहे वीचारी। चांदनी असांजे ॻाल्हियुनि जो मतलब इहो आहे त अरमान जी शादीअ जे लाइ तूं इनकार करे छॾ। जे तूं शादी लाइ हा कई त तूं सिर्फ़ असांखे एतिरो ॿुधाए त तोखे पंहिंजे भाउ लयार सां केतिरी मोहबत आहे। पंहिंजी जान खां वधारे ऐं जंहिंसां जान खां वधारे मोहबत हूंदी आहे उन सां वधीक दिलि हूंदी आहे ऐं दिलि जेतिरी बि सामत न आहे अचण ॾींदो। चांदनी जेकॾहिं तूं चाहीं थी त तुंहिंजे भाउ लयार जे मथां खां एॾी वॾी सामत अचे, ओहो ईअं जो इन छोरीअ खे मां अहिड़ो त खौफ़ ॾींदुसि चवंदोसांसि त जेकॾहिं तो हा कई त इहो लयार जिंद न रहंदो। तुंहिंजी हा लयार जे मौत जो कारण बनंदी। इहा ॻाल्हि तुंहिंजी वजनाइती आहे, पर इहा ॻाल्हि गुलाब ते पहुती त शादी न करण खां मैंगलो धमकाए रहियो आहे त पोइ? मुरादी मैंगलो अहिड़ी कच्ची रांदि खेॾण सिखियो ई नाहे। मैंगलो धमकी ॾे ऐं हुनजो असर दिल ऐं दिमाग़ ते न पए। ओ मैंगले जी धमकी कहिड़ी? हो त मैंगलो गिजा गिज जिथे ढूंढ ॾिसे न उते फिरकी ते लही पए। उन करे या शादी रोकराइणी पवंदी। उनजे बदिले जेकॾहिं लयार खे हो बि करे वठंदासीं। ईअं कुझु कर न त चांदनीअ जी शादी अरमान सां नुक़सान न आहे, इन सां ॿियो बि नुक़सान आहे। सुनीति सां जिद आहे ऐं लियार खे मुखी थियण जा मौक़ा मिलंदा। मां हे ॿई ॻाल्हियूं पूरियूं थियण न ॾींदुसि। हिकु त इन छोरी सोनियतीअ जी जीत ऐं जिद ऐं ॿियो लयार जो हिन बेड़े जो मुखी थियण। कीअं आई मुंहिंजी भेण? मां ख़ुशि आहियां अदा, तूं त ख़ुशि आहीं अदा? मां बि इहो ई चाहींदो आहियां मुंहिंजी भेण त तूं ख़ुशि हुजी, सलामत हुजे। बस अदा, तुंहिंजी दुआऊं गॾु हुजनि। मुंहिंजूं दुआऊं सदाईं तुंहिंजे दामन में जुड़ियूं रहंदियूं ऐं तूं जुग जुग जीअंदीअ। जी अदा। भेण तुंहिंजो भाउ तुंहिंजे लफ़्ज़नि जी गुफ़्तार ते अटकियल आहे।
जे तुझी न करती त तुंहिंजो ही भाउ जरा जरा थी विखिरजी वेंदो। वक्त जे गर्दसुनि जो धकियल आहियां। हर शख्स मुंहिंजी शराफ़त मां नाजायज़ फ़ाइदो वरितो आहे। दिल एतिरी टुटल आहे जो धको बि न लॻे। हीअ भेण कॾहिं बि पंहिंजे भाउ जी दिलि न टोड़ींदी। ईअं कजांइ मुंहिंजी ॾाही भेण, न त लयार सफ़ा बर्बाद थी वेंदो। हीअ जो बि लयार खां खसिजी वेंदो ऐं लयार कंहिं जहान जो ई न रहंदो, विखिरजी वेंदो सुकनि पननि जीअं। इजहार कयो अथमि तो शादाब, त इनकार हरगिज़ न कंदसि। हिकु तूं ई त आहीं जंहिं लयार खे जीअण जो सहारो ॾिनो आहे। भेण जी कंहिंजी ॿोलण में न अचिजांइ, मतां तुंहिंजा केरु कन भरे ऐं तूं उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची मुखरजी वञी ऐं मुंहिंजी इज़त धूड़ मिलाए छॾी। तूं बेफ़िक्र थी अदा, ईअं कॾहिं बि न थींदो। अलार खान इसरार खान ऐं बस्तीअ वारनि जे लाइ कहिड़ी सोच वीचार कई अथई?